شہر میں چاروں طرف عطائی ڈاکٹروں کا راج، شہری اپنے اور اپنی بچوں کی لاشیں وصول کرنے پر مجبور، جبکہ ذمہ دار ادارے اور منتخب نمائندے خاموشی کے عالم میں۔ ڈی ایچ او کمبر شداد کوٹ بھی خواب خرگوش کے مزے لوٹنے تک محدود۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ اساں جو چوڻ اهو आहे त हिन महिल ॾिसूं था त ڈاکٹرनि जी जेका कंडीशन आहे काई बि असां वटि को डॉक्टर जे नाले काई शहर में को डॉक्टर आहे ई न। जेके डॉक्टर आहिनि अताई डॉक्टर आहिनि, बसि सरकारी डॉक्टर असां वटि आहिनि ई न जेके कंहिं ग़रीब खे दवा ॾेई सघनि, कंहिंजो को हेल्प करे सघनि, कुझु बि न आहे। हिते डॉक्टर जेके आहिनि सिर्फ़ु पैसो कमाइण जे करे हिते वेठा आहिनि। हिते पैसे कमाइण जे करे न, जेके थोरा हिते डिग्री वारा ॿ टे डॉक्टर मुख़्तसर आहिनि जेके उहे वरी पंहिंजा साइन बोर्ड हणी था ॾियनि साइड में कंहिं डॉक्टर खे अताई खे बात उहे मुंहिंजे नाले ते पियो कमाए, कुझु कमीशन तूं खां कुझु असां खाऊं। हिते नकुली दवाउनि जो उरूज लॻो पियो आहे। हर इलाइक़ो, हर महलो, हर शहर जो गिटी में मलेरिया पकड़ियल आहे, बीमारियूं पकड़ियल आहिनि। को दवाउनि जो को इंतज़ाम ई न कोई। हल्का दवाऊं अहिड़ा बेकार आहिनि जेको हिक खां 100 कोर्स कराए त बि मरीज़ जो कंडीशन बेहतर ख़राब थी थो वञे, बाक़ी सही नथो थिए। ताई डॉक्टर भी जुल्म कने के सरकारी डॉक्टर सरकारी अस्पताल अची ने न दारू न दवा है न डॉक्टर ड्यूटी है न नर्सिंग ड्यूटी है न डॉक्टरानी ड्यूटी है। एक चीज़ ने जुल्म तबाह शदाद कोट था जल मक्सी कोट मक्सी कोबो सैद खान कच्ची पुल गड़ी खैरो जेकुंबा दे मरीज भी मिदा में काए गए इधर जुल्म इधर डॉक्टर ने वज़ीर आज़म पाकिस्तान वज़ीर सेहत पाकिस्तान सूबाई वज़ीर सेहत अपील करना कि शदाद कोट सरहद में वो एक्शन की और ये तके MNA बिलावल भुट्टो साहब मोहतरमा शपथ बिलावल भुट्टो इधर अमानत बिलावल भुट्टो रमा अपील करना कि एक्शन भी की अस्पताल डॉक्टर न और अस्पताल सफाई वास्ता अस्पताल नहीं तो टिक्की मिलेगी था नहीं इधर डॉक्टर अस्पताल मुची तबाह। ایک تو شہری نقلی دواؤں کے استعمال کے باعث مختلف امراض میں مبتلا، دوسری بات سول ہاسپٹل کے ذمہ دار ڈاکٹرز اپنی ذاتی ہاسپٹلز تک محدود، اور ایسے میں شہری تل موت کے آغوش میں جانے پر مجبور۔ کیمرہ ٹیم کے ساتھ غلام علی براوئی، وش ٹی وی، شداد کو۔